Assalamu alaikum dear viewers. आज जी इन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं गवर्नमेंट ऑफ सिंध हायर एजुकेशन कमीशन में जेके जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब वैकेंसीज़ आहिनि असिस्टेंट जूं, स्टेनोग्राफर जूं ऐं जूनियर क्लर्क जूं। असिस्टेंट BPS 16 जी पोस्ट आहे, स्टेनोग्राफर BPS 14 जी पोस्ट आहे, जूनियर क्लर्क BPS 11 जी पोस्ट आहे। नंबर ऑफ पोस्ट इन में जेको आहे 59 असिस्टेंट जूं, स्टेनोग्राफर जो 3 आहिनि ऐं जूनियर क्लर्क जो 16 आहिनि। इनमें क्वालिफिकेशन एंड एक्सपीरियंस है असिस्टेंट जे लाइ ग्रेजुएशन और इक्विवेलेंट फ्रॉम यूनिवर्सिटी हेक रिकॉग्नाइज्ड विद सेकंड डिवीजन विद 3 ईयर एक्सपीरियंस इन रिलेवेंट फील्ड है। स्टेनोग्राफर जे लाइ इंटरमीडिएट हुजे विद 100/50 word per minute in shorthand typing respectively, preferably 3 year experience as a stenotypist। 3 साल जो stenotypist जो experience हो उन्हें के प्रेफर करेंगे। जूनियर क्लर्क जे लाइ मैट्रिकुलेशन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड बोर्ड हुजे, एज जेको लिमिट आहे असिस्टेंट जी 20 खां 3 ईयर हुजे ऐं जेको आहे स्टेनोग्राफर जी 18 खां 25 साल हुजे ऐं जूनियर क्लर्क जी 18 खां 25 साल हुजे। इनमें अप्लाई करण जे लाइ ऑनलाइन अप्लाई कबो सिंध हेक जॉब पोर्टल .ned.qet.edu.dk ते ऐं उन ते ऑनलाइन तव्हां अप्लाई करे सघो था। ऑनलाइन अप्लाई करण जी लास्ट डेट जेका आहे 3/7/2022 आहे। हलूं था ऑनलाइन पोर्टल जी तरफ़ ऐं ॾिसूं था हिन में अप्लाई ऑनलाइन कीअं कबो। ये असां URL सर्च कयोसीं सिंध हेक जॉब पोर्टल .ned.qet.edu.dk ते उन में ही जॉब अपॉर्चुनिटीज अची वियूं। जे पोस्ट में तव्हां अप्लाई करण चाहियो था पहिरियां तव्हां उन पोस्ट ते क्लिक करे ऐं ही अप्लाई नाउ जे बटन ते क्लिक कंदो। जे तव्हां अप्लाई नाउ जे क्लिक ते बटन ते क्लिक कंदो त तव्हां पोर्टल ते अची वेंदो। अगर तव्हांजो अकाउंट क्रिएट थियल आहे तव्हां हिते पंहिंजो ईमेल एंड पासवर्ड लिखंदो, अदरवाइज तव्हां रजिस्टर नाउ ते क्लिक कंदो। रजिस्टर नाउ ते क्लिक करण खां पोइ तव्हां पंहिंजो फुल नेम लिखंदो, पंहिंजी ईमेल एड्रेस ॾींदो, पासवर्ड लिखंदो ऐं रीटाइप पासवर्ड करे पंहिंजो अकाउंट रजिस्टर कंदो। हाणे असां पंहिंजी डेटा फिल करे छॾी आहे, उन खां पोइ असां रजिस्टर ते क्लिक कंदासीं। ॾिसो हिते अकाउंट क्रिएट करण खां पोइ हिते जॉब शो थी रही आहे ऐं हिते ही सेंड एप्लीकेशन लिखियल आहे। सेंड एप्लीकेशन करण खां पहिरियां तव्हांखे पंहिंजी प्रोफाइल पूरी फिल करनी आहे। ही पूरी प्रोफाइल आहे, इनखे तव्हांखे फिल करणो आहे। सॼो तव्हांखे हिते डॉक्यूमेंट्स अपलोड करणा आहिनि ऐं डॉक्यूमेंट्स अपलोड करे उन खां पोइ तव्हांखे पंहिंजी जॉब ते अप्लाई करणो आहे। उम्मीद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वेंदो सिंध हायर एजुकेशन कमीशन में जेके जॉब्स आयूं उन्हनि में अप्लाई कीअं कजे। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो खां पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।